नाज़िर रतودीरो प्रेस क्लब में ثقافتي दिहाड़ी के हवाले से मच कचहरी की तकरीब मुनक़द कई वई। उन हवाले से रिसूता यूनिस उमरो जी है रिपोर्ट। नाज़रीन, मेहरान टीवी तरफा सिंध के सकाफ़त जो दिहाड़ो सिंध जा बेट ऐं ज़मीन सिंध के मिल्कियत के सिरे हेठ प्रेस क्लब रतोदरो में मच कचहरी कोठाई वही है। अचो त उन हवाले से मच कचहरी में मौजूद मानुन से गाल बोल कयूं तो वधिक उन्हनि जो छा चवण है। मेहरान टीवी जो ही सुठो कदम है, तमाम बेहतरीन सिंधी सकाफ़त के उजागर करण लाइ कि जेका मच कचहरी जो प्रोग्राम रखियो वियो आहे इहो असीं पूरी दुनिया के बुधाइण चाहींदासीं। सिंधी क़ौम जो इहो पंहिंजो विरसो आहे जेको 5000 साल पुराणो यानी मोहन जे दड़े जी भी कदीम सकाफ़त है। वह सकाफ़त हमेशा इंशाअल्लाह जिंदा रहंदी। मीडिया ख़ास तौर पे मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई साहब 6 दिसंबर ते जेको सिंध जो सकाफ़ती ॾियारो आहे उनखे मल्हाइण जो ऐलान करे मां त इहे चवंदुसि सिंध जी जेका सकाफ़त आहे, सिंध जी जेका तहज़ीब आहे, टोपी अजरक पटको ऐं सकाफ़त जे हवाले सां ॿियूं जेके शयूं आहिनि उन्हनि खे जीअंदान ॾिनो आहे। सभ खां पहिरियां त मेहरान टीवी ऐं उन जे सथ जा थोरा जो असांखे दावत ॾिनो। कल्चर डे जेको आहे उहो असांजे ईद वांगुरु सेलिब्रेट कयो थो वञे ऐं उन में तव्हांजी मेहरान टीवी ऐं ॿी सिंधी मीडिया जो तमामु वॾो किरदारु आहे। न सिंध में बल्कि पूरी दुनिया में इहो कल्चर डे मल्हायो पियो वञे ऐं उनजी हिकिड़ी तयारी आहे। तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ासि तौर ते प्रेस क्लब रतोदरो जे उहिदेदारनि खे मेहरान टीवी खे तमामु घणियूं मुबारकूं हुजनि। सिंधी मीडिया ग्रुप तरफ़ां सॼी सिंध में सिंध जी सकाफ़त जो ॾियारो मल्हायो पियो वञे, जंहिंमें सभु सिंध जा नौजवान ॿार पोरियत मज़दूर हारी सिंधी टोपियूं अजरक पाए सिंध जी सकाफ़त के उजागर करण लाइ निकिता आहिनि। जेको 6 दिसंबर आहे ख़ासि करे जेको आहे सो इहो मेहरान टीवी वारनि धूमधाम सां मल्हायो आहे। मेहरान टीवी जी तरफां जेका मच कचहरी आहे जंहिंमें असां शहरवासियुनि खे सभिनी खे घुराए हिकु प्लेटफॉर्म में गॾु कयो आहे त 6 दिसंबर जेको आहे असां इंशाअल्लाह ताला तमामु सुहिणे अंदाज़ सां मल्हाईंदासीं। असीं मोहन जे दड़े जा असीं आहियूं वारिस, मोहन जे दड़े जा असीं आहियूं वारिस, सकाफ़त असांजी आहे पुराणी। मेहरान टीवी जे तरफां जेको प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे माशाअल्लाह मेहरान टीवी वारनि खे जस था चऊं त हिन सकाफ़ती मौक़े ते अहिड़ो सारो प्रोग्राम करायो आहे। मां हिन मौक़े ते इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि, हिकिड़ो शेर चई करे बेटा पेश कंदुसि त सिंध मुंहिंजी अम्मा, सिंध मुंहिंजी अम्मा, सूंहं तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां छा लिखी छा लिखां। तमामु मेहरान टीवी वारनि खे जस हुजे जो असांजी सिंध जी सकाफ़त जेकी आहे मच कचहरी जेके अॻे उताकनि में पुराणे दौर में मच कचहरियूं हलंदियूं हुयूं उहे हिननि अची सभु मच कचहरियूं शुरू कयूं आहिनि, जंहिंमें ॾोर गुजारत, जंहिंमें असां बेत पढ़ंदा आहियूं सुहिणे नमूने सां जेके सिंधी माण्हुनि ताईं उहे पहुचंदा आहिनि। मेहरान टीवी तरफ़ां जेको अॼु सकाफ़ती हवाले सां मच कचहरी कोठाई वई आहे ऐं जेको पैगाम ॾिनो थो वञे त सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं इहे सभु शयूं जेके सिंध जे मथां धारियुनि जूं यलगारूं आहिनि उन्हनि खे असीं हर तरीक़े सां उनजी मज़म्मत कयूं। मेहरान टीवी तरफ़ां प्रेस क्लब रतोदरो में जेको आहे मच कचहरी कोठायो वियो आहे तमामु ज़बरदस्त आहे। असीं मेहरान टीवी जे सथ ऐं प्रेस क्लब जे सथ खे जेको आहे त मुबारकबाद पेश कयूं था ऐं जेको हीअ असांजा जेके सकाफ़ती जेके ॾिहाड़ा आहिनि असां जेको त भरपूर तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं। त ही सिंध जे बेट सिंध जी मिल्कियत सिंध जी ज़मीन उहा सिंधियुनि जी आहे। इहा हक़ीक़त आहे त सिंध 5000 साल पुराणी तारीख़ ऐं पंहिंजो सकाफ़त रखे थी।